गुरु रूप साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जी तो लड़ीवार वीचार जपजी साहिब जी वीचार कंदे अज चौथी पौड़ी जी वीचार सांझी करनी है। चौथी पौड़ी के अंदर साहिब फरमाइंदा था, ऐ इंसान तू परमात्मा के द्वार ताईं उनके घर ताईं कीअं पहुची सघिजे थो। सोचो चौथी पौड़ी जी वीचार में साहिब फरमाइंदा, साचा साहिब साच नाए बाख्या भाव अपार। चवंदा परमात्मा जंहिंजे द्वारे ताईं तोखे पहुचणो आहे न, उहो परमात्मा सच आहे, उहो साहिब सच आहे। भाव अर्थ माना उहो हमेशह खो आहे ऐं हमेशह ही रहंदो। साचा साहिब साच नाए, इते नाए जो अर्थ तो कानून न्याय। उन परमात्मा जो न्याय उनजो इंसाफ भी सच है। कोई भी इनमें कूड़ ना है, कोई भी इनमें मिलावट ना है। दुनिया के कानून में मिलावट थी सके थी, पर परमात्मा के कानून में कोई भी मिलावट ना है। साचा साहिब साच नाए बाख्या भाव अपार। ऐं जो स्वभाव कहिड़ो आहे? प्यार वारो स्वभाव आहे। बाख्या प्यार वारो स्वभाव आहे, नफ़रत वारो ना आहे, प्यार वारो स्वभाव। बाख्या भाव अपार। आखे मंगहे देह देह दात करे दातार। इन पंक्ति ते थोड़ो ध्यान ॾिजो। इनमें ॿ शयूं बयान थियनि थियूं त इंसान तू छा आहे? तू अचे तो आखे ऐं मंगे में। असां रोज़ परमात्मा को मंगदा आहियूं, आखदा आहियूं। ऐं परमात्मा कहिड़ी हस्ती आहिनि? उहो पोएं पंक्ति जी पोएं हिस्से में फरमाइनि था, चवनि था देह देह दात करे दातार। उहो दातार हमेशह ॾींदो रहंदो आहे, तू हमेशह आखदो आहे, मंगदो रहंदो आहे। असां ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। असां घुरण वारा आहियूं, उहो ॾियण वारो आहे। आखे मंगहे देह देह दात करे दातार। अगली पंक्ति में साहिब फरमाइनि था, फेर के अगे रखिए। इते के जो अर्थ है केड़ी, केड़ी। फेर के अगे रखिए जित दिसे दरबार। जॾहिं असां सभु शइ उन परमात्मा को ई आखी करे मंगी करे वरितियूं आहिनि, त वापसि उनजे अॻे कहिड़ी शइ असां ॾेई सघूं था? सभु शइ उनजूं ई वतलता आहिनि, उनखे वापसि कहिड़ी शइ अर्पण करे सघूं था? फेर के अगे रखिए जित दिसे दरबार। मोह के बोलन बोलिए, मोह के बोलन बोलिए जित सुन तरे प्यार। ऐं ज़बान को मुख को कहिड़ी शइ ॻाल्हायूं जंहिंजे ॻाल्हाइण सां परमात्मा को असांखे प्यार नसीब थिए। साहिब फरमाइनि था, चवनि था परमात्मा को प्यार पाइण जो हिकिड़ो ई तौर तरीक़ो, उहो कहिड़ो? अमृत वेला सच नाम वॾियाई वीचार। पर भात जो वेलो, उहो वेलो जंहिंमें तो वटि दुनियादारी जा फुरना न हुजनि, मन एकाग्रचित थी करे, मन शांत करे परमात्मा जी वॾियाई वीचार कर, उनखे पुकार कर, उनजे गुणनि जी वीचार कर। अमृत वेला सच नाम वॾियाई वीचार। सचे नाम जी, उनजे परमात्मा जी वॾियाई वीचार कर। पोइ छा थींदो? कर्मी आवे कपिड़ा नदरी मोख द्वार। इते कपिड़ा जेको आहे, कपिड़ो त वैसे हिन शरीर ते जेको पाईंदा आहियूं, इनखे कपिड़ो गुरबाणी फरमाए थी, इहो बि कपिड़ो आहे। उनखां बाद शरीर खे बि कपिड़ो फरमाए थी। पर हिन पंक्ति जे अंदरि साहिब फरमाईंदा, चवनि था जॾहिं तूं इहो करे न, त तोखे बख़्शीश रूपी, बख़्शीश रूपी परमात्मा जी बख़्शीश रूपी तोखे कपिड़ो प्राप्त थींदो, जंहिं कपिड़े मिलण सां तुंहिंजो मोक्ष द्वार। जॾहिं बख़्शीश रूपी कपिड़ो इंसान खे मिली वियो न, त बंदे जे अंदरि काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्खा हसद द्वेष सॼा इहे ख़तमु थी वेंदा। बख़्शीश रूपी जॾहिं कपिड़ो अची वेंदो, मन थधो थी वेंदो, शांति थी वेंदो। पोइ छा थींदो? कर्मी आवे कपिड़ा नदरी मोख द्वार। तूं मोक्ष द्वार खे पाईंदे, तूं बंदि, तुंहिंजी बंदि खलासी थी वेंदी, तुंहिंजा विकारनि खां छुटकारो थी वेंदो। कर्मी आवे कपिड़ा नदरी मोख द्वार। जॾहिं इहो मोक्ष जे द्वार खे तूं पाईंदे न, पोइ छा थींदो? नानक एवे जाणीअ, नानक एवे जाणीअ। पोइ तोखे हमेशह इहो ई महसूसु थींदो, सभु आपे सचार। हर जॻह ते परमात्मा पाण ई सचार वसदो पियो आहे। जी आम तौर ते शब्द जे अंदर ही पढ़ता हूँ, रंग रता मेरा साहिब रव रया
भरपूर है, वो हर जगह ते मौजूद है, हर जगह ते। सबे घट राम बोले, रामा बोले, राम बिना को बोले रे। हर जगह ते वो परमात्मा ही मौजूद है। मुझे ॿारनि जे अंदरि मौजूद आहे, पर मुंहिंजे ॿारनि सां गॾो गॾु ॿियनि जे ॿारनि जे अंदरि मौजूद आहे। हर हिकु जीव जंतु मुंहिंजी माउ जे अंदरि मौजूद आहे, वो परमात्मा त ॿिए जी माउ जे अंदरि बि मौजूद आहे। हर कंहिंजो तूं सत्कार करणु सिखी वञे। छो त तूं चवंदे सॼी जेकी काइनात आहिनि उनमें मुंहिंजो परमात्मा जंहिंसां मां प्यारु कंदो आहियां, जंहिंजी मां रोज़ु सिफ़त सलाह कंदो आहियां, उहो हर कंहिंजे अंदरि वसे थो। सो वाहिगुरु जी का ख़ालसा, वाहिगुरु जी।